नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान हिंदू काउंसिल पारां जोधपुर हिंदुस्तान में क़त्ल थियल 11 गर्भवतियुनि जे वाक़े में इंसाफ़ न मिलण ते भारत हुकूमत ख़िलाफ़ इस्लामाबाद में एहतजाज जे लाइ 14 बसनि जंहिं में मर्दनि औरतुनि जो वॾो काफ़िलो रवानो थी वियो, जेको हैदराबाद जे सर्किट हाउस मां निकितो। इन मौक़े ते काफ़िले जी अॻुवाणी कंदे वेरसीमल करमचंद ऐं ॿियनि चयो आहे त जोधपुर में 11 गर्भवतियुनि खे मोदी सरकार क़त्ल कयो। इन वाक़े में इंसाफ़ लाइ इस्लामाबाद में पुरअमन एहतजाज करण लाइ वञी रहिया आहियूं। मासूम ॿारनि औरतुनि मर्दनि जो कातिल नरेंद्र मोदी आहे। असांजो मुतालबो आहे त 11 बेगुनाह क़त्ल थियण जो केस मोदी सरकार ते दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वञे। सर, हम ये हैदराबाद से दुर्गा शिव मंदिर से रवाना होंगे इस्लामाबाद में। उधर हमारा एहतजाज भी है, धरना भी है, जो कि भारत जो हमारे हिंदू भाइयों के साथ बहुत गलत करा इन्होंने, क्योंकि वो वहाँ पे गए थे विजिट के लिए। उनका जो ये सरेआम जो उन्होंने कत्ल करा है, इसके खिलाफ हम भरपूर एहतजाज इस्लामाबाद में जाकर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।